नाज़रीन, असां हींअर जामशोर में बीठा आहियूं। सिंध जे महान शख़्सियत साईं मोहम्मद क़ासिम माका, जेको सिंध जे नायाब ख़ज़ाने खे सीड़ींदड़, जंहिं वॾा वॾा कशाला कटिया, अॼु असां उन महान शख़्सियत वटि आया आहियूं। अचो त उन्हनि जे फ़र्ज़ंद खां ऐं साईंअ खां बि हिकु ॿ लफ़्ज़ पुछूं था। जॾहिं त हीअ तकलीफ़ ज़दा आहे ऐं साईं जिन बीमारीअ जी हालत में आहिनि, ऐं मालिक खां इहा दुआ आहे त रब साईं उन्हनि खे सिहतमंद ॾिए। ऐं असां ॿ लफ़्ज़ साईं खां ज़रूरु पुछंदासीं। इहा असांजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे। क़िबला साईं। साईं तव्हांजी वॾी महिरबानियूं। बसि ख़ैरात दुआ कयो। दुआ कयो साईं। हा, दुआ कयो, इंशाअल्लाह सही थींदासीं। इंशाअल्लाह। साईं तकलीफ़ आहे साईंअ खे, जेको घणी बीमारी जे करे कमज़ोर थी आहे, ऐं इहो ई असांजे लाइ हिकिड़ो वॾो ख़ज़ानो आहे। जेके ॿ लफ़्ज़ कई त असांखे जे लाइ इहा ई नेमत आहे वॾी। अचो त संदसि फ़र्ज़ंद खां पुछूं था त साईं जे बारे में कुझु ॿुधायो, त साईं जी ज़िंदगीअ जे मुताबिक़ थोरा असांखे 5 लफ़्ज़ ॿुधायो। साईं बाबा जी शख़्सियत कंहिंखां लिकियलु कोन्हे। जेके बि असांखे माण्हू मिलंदा आहिनि, अक्सर उन्हनि मां बाबा जो आवाज़ु अक्सर जे कननि ते पहुचियो आहे। ऐं बसि दुआ जी दरख़्वास्त आहे सभिनी सां। उहा आहे न लतीफ़ साईं जो शेर त मूंखे मूं पिरियनि ॿधी विधो ॿार में, उभा ईअं चवनि मतां पांध पुसाईं। बसि दुआ जी दरख़्वास्त आहे सभिनी सां। महिरबानी साईं, तमामु वॾी तव्हांजी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो, असांखे हिकु बुज़ुर्ग शख़्सियत सां मिलायो, ऐं असांखे इन खां वधीक का बि ख़ुशि नसीबु न आहे। बशीर हुसैनी विसरो, GTV न्यूज़, नुशर फिरोज़।